मां बंसी धामेजा दिल्लीअ मां ॻाल्हाए रहियो आहियां। मुंहिंजे मन में घणनि ॾींहंनि खां हिकिड़ो वीचारु हलंदो अचे थो त मन में आयो त अॼु मां पंहिंजे मन जी ॻाल्हि तव्हां सभिनी सां कयां। असां घणनि ई व्हाट्सएप ग्रुप्स में जुड़ियल आहियूं, घणो ई सोशल मीडिया ते एक्टिव आहियूं, ऐं जिते बि असां पंहिंजा वीचार रखूं था, या त अंग्रेज़ीअ में रखूं था या हिंदीअ में, या जे टाइप कयूं था त मोस्टली असां अंग्रेज़ीअ में टाइप कयूं था, हिंदीअ में टाइप कयूं था, ऐं कॾहिं कॾहिं सिंधीअ में बि टाइप कयूं था। त असां सभिनी जो मक़सदु, जेतिरा बि असांजा ग्रुप्स आहिनि, सिंधियुनि जा ग्रुप्स आहिनि, सिंधी वधाइण जे लाइ आहिनि, सिंधी ॿोलीअ खे क़ाइमु रखण जे लाइ आहिनि। पर मूंखे हिकिड़ो मन में ईंदो आहे, जे असांखे पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे क़ाइमु रखिणो आहे त उन ॿोलीअ में ॻाल्हाइणु तमामु ज़रूरी आहे, ऐं पंहिंजा वीचार असां पंहिंजी मदर टंग में रखंदासीं त वधीक सुठे तरीक़े सां रखी सघूं था। थी सघे थो शुरूअ में ॻाल्हाइण में तकलीफ़ थिए, पर आहिस्ते आहिस्ते जेकॾहिं असां पंहिंजी सिंधी ॿोली पंहिंजे ॻाल्हाइण में वापराईंदासीं त उहा महारत बि हासिलु करे सघंदासीं, ऐं पंहिंजे वीचारनि खे सुठे नमूने सां ॿियनि जे साम्हूं रखी सघंदासीं। ऐं मूंखे जेको लॻंदो आहे त जे असां पंहिंजी ॿोलीअ खे क़ाइमु रखणु चाहियूं था त ॻाल्हाइणु तमामु ज़रूरी आहे, जीअं मूं पहिरीं चयो आहे। तंहिंजे करे जेकॾहिं असां सोशल मीडिया ते जेके बि मैसेज मोकिलियूं था, जे पंहिंजे मोबाइल में वीडियोग्राफ करे मोकिलियूं या मोबाइल में रिकॉर्ड करे मोकिलियूं, त उन में वक़्तु बि तमामु घटि थो लॻे, ऐं ईज़ीली असां पाण खे एक्सप्रेस करे सघूं था। उन मां ॿ फ़ाइदा आहिनि। हिकु त असां पंहिंजो वक़्तु बचायूं था, ॿियो जॾहिं वीडियोग्राफ मोकिलियूं था त असांजी पाण में सुञाणप वधे थी, हिक ॿिए जा चहिरा ॾिसी सघूं था, त पंहिंजाई वधे थी। तंहिंजे करे मुंहिंजो सभिनी खे अर्ज़ु आहे, हथ जोड़े मां वेनिती थो कयां, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ठीकु लॻंदी हुजे त इन्हीअ ते अमल करण जी कोशिशि कयो, ऐं पंहिंजे वीचारनि खे किथे बि रखो त ॻाल्हाए रखो, सिंधी ॿोलीअ में रखो, ताकी असांजी सिंधी ॿोली क़ाइमु रखे। असांखे आज़ादु थिए 70 साल थी विया, विरहाङे खे वक़्तु थी वियो। विरहाङे मां अची करे असां ॾाढियूं घणेई तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि, ऐं असांजे वॾनि महिनत करे ऐं पाण खे इस्टेब्लिश कयो आहे। त हींअर असांखे रोज़ी रोटीअ जो सुवालु न आहे। पहिरियों त वक़्तु अहिड़ो हुयो त असांखे पंहिंजी ज़िंदगी ते पेर खुपाइणा हुया आहिनि परदेस में, चाहे पंहिंजो देश आहे, पर पंहिंजो मुल्क छॾे आयासीं न, पंहिंजी विरासत उते छॾे आयासीं। हिते अची असांखे पेर खोपाइणा हुया, उहो असां कमु पूरो करे चुका आहियूं। हींअर असांखे रोज़ी रोटीअ जो सुवालु न आहे। मोस्टली असांजा सिंधी भाउर भेनर तमामु सुठे उन इकोनॉमिकली कंडीशन में आहिनि, त असांखे हाणे इहो करणु खपे त असां पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजे इन खे क़ाइमु रखूं, पंहिंजी हैसियत खे क़ाइमु रखूं, पंहिंजी पहचान असां क़ाइमु रखूं। पहचान क़ाइमु तॾहिं रखी सघंदासीं जॾहिं असां सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाईंदासीं। त सिंधी ॿोलीअ में मैसेजिस रिकॉर्ड करे या वीडियोग्राफ करे, जीअं बि सहूलियत हुजे, जहिड़ी पोजीशन हुजे, उन में करे असां पंहिंजी सोशल मीडिया में जेके सिंधियुनि जा ग्रुप्स आहिनि, फेसबुक ते आहिनि या व्हाट्सएप ग्रुप्स आहिनि, उन में अगरि जेकॾहिं विझंदासीं त असांजी सिंधी ॿोली ज़रूरु क़ाइमु रखंदी। ऐं मुंहिंजो अर्ज़ु आहे, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ठीकु लॻे त इन खे इम्प्लीमेंट कयो, ऐं असां पंहिंजी ॿोलीअ खे क़ाइमु रखूं। थैंक यू सो मच, धन्यवाद, थैंक यू।